जी नाज़रीन, ब्लाक वन में जेके मुतासर उतां जा नौजवान आहिनि उन्हनि खे नौकरियुनि मां कढियो वियो आहे। हिते इस्लाम कोट प्रेस क्लब ते एहतजाज कनि पिया। अचो त हुननि खां पुछूं त कहिड़ो मुतालबो आहे। ब्लाक वन ते हुंडा कंपनी में कमु कयोसीं, सुपरवाइज़र पोस्ट ते रहियासीं, पर हुते असांखे ड्यूटी में निकाल कयो वियो आहे। शहीद वसीम शाह ऐं जावेद समेजो, शहबाज राजड़ उन्हनि असांखां ड्यूटी था फार करे असांखे गेट आउट कयो वियो। उन करे जेको पंहिंजा मनपसंद माण्हू आणे रखी ऐं असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। थरकोल जे जेको इंतिज़ामिया हू अडंगो रवैयो रखे हिननि जे जेके नौकरियुनि में हुआ उन्हनि मां इन्हनि खे निकाले ॾेई छॾी आहे ऐं पंहिंजा मनपसंद माण्हू रखे इन्हनि सां नाइंसाफ़ी कई आहे। जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी ऐं इंसामिया खां घुर कजे थी त पहिरीं जेके हिते मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। ब्लाक वन ते जेको कमु कंदड़ डंपिंग ते सुपरवाइज़र तौरु तक़रीबन 1 महीनो असां ड्यूटी कई। 1 महीनो ड्यूटी करण खां पोइ जेको आहे उते मनपसंद माण्हू घुराइण खां पोइ असांखे जेको आहे गेट आउट करण जे लाइ वसीम शाह ऐं शहबाज रांगड़ ऐं जावेद समेजो पंहिंजा मनपसंद माण्हू घुराए जेको उन्हनि खे ड्यूटियूं ॾेई ऐं जेको मक़ामी माण्हू असांखे नज़रअंदाज़ करे गेट आउट माना ज़बरदस्ती गेट आउट ठाहे गेट मां ॿाहिरि कढण जे ख़िलाफ़ु जेको असां प्रेस कई आहे। हुन में असांजी माना ख़ासि इहो आहे त माना असांखे रोज़गार ते लॻायो वञे, कमु असांजी ज़मीन ते थिए थो, हक़दार असीं आहियूं ऐं उन्हनि जो जेको हक़ असांखे घटि में घटि रोज़गार जेको उहो असांखे ॾिनो वञे। थरकोल ब्लाक वन में जेका मुतासिर माण्हू आहिनि ऐं जेको हुन मुतासिर माण्हू आहिनि ऐं जेके अंदरि नौकरियुनि ते लॻाया विया आहिनि उन्हनि खे 20 ॾींहं 25 ॾींहं अंदरि लॻाए उन खां पोइ उनखे कंहिं जाइज़ खां बग़ैर कंहिं कानून तौर खां बग़ैर उन्हनि खे ॿाहिरि कढियो आहे। उन जी असीं ख़िलाफ़ आहियूं ऐं क़ौमी अवामी तहरीक हुन सां गॾु आहे, साथ आहे ऐं असांजो इहो मुतालबो आहे। परमन एहतजाज आहे, हुन में असांजो इहो मुतालबो आहे त जंहिंखे कढियो वियो आहे उन्हनि खे वरी हुननि जी शिफ़ाफ़ जांच कराई ऐं उन्हनि खे रोज़गार ते लॻायो वञे। जी नाज़रीन, ब्लाक वन जा मुतासर नौजवान जेके आहिनि उहे एहतजाज कनि पिया, ॿुधाइनि था त नौकरियुनि मां कंपनी हुन कढियो आहे। हुन सां गॾु गॾु क़ौमी अवामी तहरीक ऐं अवामी तहरीक जा अॻवान आहिनि उहे बि हिननि सां गॾु यकजहती तौरु शामिल आहिनि। मुतालबो कनि पिया त ब्लाक वन ते जेकासे मक़ामी पौरत आहिनि, मज़दूर आहिनि, उन्हनि खे कंपनी जेकासे मुख़्तलिफ़ जेके कंपनियूं आहिनि उहो लॻाइण ते ठहियो, पर जेके नौकरियुनि ते लॻियल आहिनि उन्हनि खे कढियो पियो वञे। हीउ सिंध हुकूमत खां मुतालबो कनि पिया त नोटिस वरितो वञे, मक़ामी पौरत आहिनि, मक़ामी हिते जा रहवास आहिनि, उन्हनि खे पंहिंजा हक़ आहिनि उहे ॾिना वञनि। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।